अवललाहुलीम आलालम जोधणी अवललाहुलीम आलालम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ जोड़ जहान जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवरडी उन्हनि खे जिनी सुख नाहे को चारण से चइजन वाह वाह जिनी सुख नाहे को चारण से चइजन रुञ राह पुछन कुल्हन मथे कीनरा सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामू राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे ऐं ही भलारो महीनो हुजे ऐं जेके जेके बि असांखे ॾिसंदा हुजो तव्हां पोइ लाड़ में ॾिसंदा हुजो लाड़ उत्तर काछो जिते बि ॾिसंदा हुजो पोइ असांजूं अधियूं हुजनि भेनरूं हुजनि बालकड़ा हुजनि चाचा हुजनि मामा हुजनि नाना हुजनि ॾाॾा हुजनि झूना पोड़ा पक्का जेके बि ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे रामू राधा जे प्रोग्राम जे तरफ़ां भलीकार हुजे नमस्कार हुजे छो अॼु प्रोग्राम जी शुरूआत करे चुका हुजूं पर सभ खां वॾी इहो चवंदा हुजूं त मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे अवां सब्सक्राइब करो बेल उनखे लाइक बि कंदा हुजो उनखे शेयर बि कंदा हुजो उनमें जेको बि रंग हुजे मेहरान टीवी जा सभई रंग जेके हुजनि गुलदस्तो जेको हुजे मेहरान टीवी जो सभु उनमें शामिल हुजनि सो उन सां गॾोगॾु फेसबुक हुजे एंटरटेनमेंट फेसबुक हुजे उन ते बि अवां रंग ॾिसी सघंदा हुजो उते वञी अवां लिखंदा हुजो शेयर कंदा हुजो उते बि कलाम पोइ काफियूं पोइ वायूं ऐं पंहिंजो पैगाम पंहिंजे शहर जो नालो पंहिंजो नालो लिखी मोकिलींदा हुजो ऐं हिते रामू राधा जेको हुजे अवां जा नाला शामिल कंदा हुजो हा उन सां गॾोगॾु वरी इहा बि ॻाल्हि चवंदा हुजूं त मौसम जेका भली त ज़रूरु हुजे पर मौसम सां गॾोगॾु माहौल जो असरु जेको हुजे मौसम ते उहो बि माण्हुनि जे ज़हन ते पवे त हींअर जेका मौसम हुजे त भली मौसम हुजे पर उन सां गॾोगॾु हाणे वरी लाबारे जी मौसम शुरू हुजे लाबारो थींदो हुजे पर कल्ह त वरी जेके ॾींहं हुजनि ॿ हिकिड़ो त औरतुनि जो आलमी ॾींहुं हुजे कल्ह गुज़रियो हुजे थी गुज़रियो हुजे उन सां गॾोगॾु वरी केतिरनि माण्हुनि खे यादि करण जो ॾींहुं बि हुजे सो उन्हनि खे बि यादि कयो हुजे कल्ह ई वरी जेको हुजो त जे असांजा जेके कानून जा वकील ॿाहिरि हुजनि उन्हनि जो हिकिड़ो मार्च हुजे जेको कराची प्रेस क्लब ताईं पहुतो हुजे पंहिंजे सिंधू दरिया जे हवाले सां मार्च हुजे त कल्ह सॼो ॾींहुं जेको हुजे इन में गुज़रियो हुजे माण्हुनि जो मसरूफ़ में ऐं उहे कराची ताईं विया हुजनि जेका ॻाल्हि थी हुजे उहा अवां ताईं पहुती हुजे मेहरान टीवी जे ज़रिए मेहरान टीवी जे फेसबुक जे ज़रिए ऐं वरी उहा ॻाल्हि जेका हुजे अवां सभिनीनि खे पहुती हुजे हा यानी मस्कद साॻियो हुजे सोशल मीडिया जो दौर लॻो पियो हुजे हिते का बि ॻाल्हि लिकंदी न हुजे हिते घर में असांजे छा पको हुजे असां छा खाधो हुजे छा पीतो हुजे उहो सॼी दुनिया खे ख़बर पइजी वेंदी हुजे हींअर अहिड़ो कमु लॻो पियो हुजे सो इन करे कल्ह को सॼो ॾींहुं जेको हुजे दरिया बासा जे करे पर हर ॾींहुं दरिया बासा जे करे पोइ एहतजाज थियनि रैलियूं थियनि बुख हड़तालूं थियनि ॾेह जा परॾेह जा माण्हू जेके हुजनि दरिया बासा जे लाइ जेको हुजे एहतजाज कंदा हुजनि शागिर्द हुजनि उस्ताद हुजनि बालक हुजनि जेके बि हुजनि हारी नारी फ़क़ीरनि बि कयो हुजे एहतजाज हा सो ज़रूरु हिन समाज जो जेके बि हिसो हुजनि हिन समाज हिन धरतीअ ते जेके बि रहंदा हुजनि उहे सभु हिननि एहतजाजनि में शरीक हुजनि त सिंधू दरिया जेको हुजे उहो असांजो तार वहणु खपंदो हुजे सिंधू असांजो मान हुजे सिंधू असांजो शान हुजे उनजे इंच इंच जी हिफ़ाज़त करणु असांजो कमु हुजे त पोइ असांजी वरी ज़िंदगी न हुजे सो इन जे करे कल्ह इहे एहतजाज रैलियूं जेके बि हुजनि उहे सभु अवां ॾिठा हुजनि मेहरान टीवी जी स्क्रीन ते ख़बरुनि में बि ॾिठो हुजे फेसबुक ते सो हर ॻाल्हि हर ॾुख हर तकलीफ़ हर ख़ुशी मेहरान टीवी अवां ताईं पुॼाईंदी हुजे त अवां सां गॾु शामिल बीठा हुजूं ख़ुशियूं हुजनि त अवां सां गॾु शामिल बीठा हुजूं माना मेहरान टीवी जेको हुजे उहो अवां जे ॾुखनि सुखनि जो साथी हुजे हा ॾुखनि सुखनि जो संगम हुजे सो मेहरान टीवी शाह लतीफ़ शाह सचल ऐं सामीअ जी ॿोली हुजे
सो उहे जेके रंग हुजनि टे टेड़ू हुजनि इहे महिराण टी ते हुजनि इन करे इहे रंग जुड़ियल बि हुजनि अवां सभु बि इन में शरीक थींदा हुजो इन करे पसंदि कंदा हुजो त इहा असांखे ख़ुशी थींदी ऐं हुजे। वरी वाह जो असांजो महिराण टीवी हुजे जे ते सिंध जी ॻाल्हि हलंदी हुजे सिंधू दरिया जी ॻाल्हि हलंदी हुजे सिंधी ॿोलीअ जी ॻाल्हि हलंदी हुजे पंहिंजी धरतीअ जी ॻाल्हि हलंदी हुजे इल्म जी ॻाल्हि हलंदी हुजे हुनर जी ॻाल्हि हलंदी हुजे वाह त असांजो महिराण टीवी चैनल हुजे। सो इन जे करे सभु कंहिंखे पंहिंजे हिसे जो कमु करणु खपंदो हुजे अवां पंहिंजे हिसे जो कमु कंदा हुजो उहो ज़िंदगीअ में महिनत कंदा हुजो त पंहिंजे हिसे जी महिनत कंदा हुजो। महिनत करण वारा माण्हू कोई ॿिए जे लाइ महिनत न पर कंदो जंहिं जंहिं शइ सां असांजी ज़िंदगी हुजे उन्हनि जी साराह करणु उन्हनि जी ॻाल्हि करणु उन जे हक़ जे लाइ जेको हुजे विढ़णु उहो असां सभिनी सिंधी माण्हुनि जो जेको हुजे फर्ज़ु हुजे। सो इन करे ॾाढा माण्हू जेके हुजनि उहे वक़्त खां अॻु ई असांखे चई विया हुजनि सम्झाए विया हुजनि। सो कल्ह इहे एहतजाज हाणे हर ॾींहुं एहतजाज थिए रेलियूं थियनि इहो सभु थिए त अवां सभु ॾिसो अवांखे तकलीफ़ थिए अवांखे इहो अहसासु थिए त इहो ग़लति हुजे न थियणु खपंदो हुजे पर भेटाई साईं सिटूं चई बैत चई असांखे अॻु ई सम्झायो हुजे त बंदर जा भई त सुखाणा मसुमो बंदर जा भई त सुखाणा मसुमो कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही एॾो सूर सही निंड न कजे नाखवा। हा तो निंड्रू कंदे जेको हुजे न वक़्त वेंदो हुजे गुजरी पोइ जेको हुजे चवंदा हुजूं की हाणे छा थींदो हुजे तो हाणे वक़्त इहो हुजे सुजाॻीअ जो पंहिंजे हक़ जे लाइ जेको हुजे आवाज़ उथारण जो हींअर वक़्त हुजे। सो सुजाॻी इहा हुजे त पंहिंजे बालकनि खे तालीम ॾियारींदा हुजो बुख हुजे उञ हुजे इन करे असां चवंदा हुजूं त तालीम उहो ज़ेवर हुजे जो उहो बालक खे सौर ॾींदो हुजे अधु मानी खाईंदा हुजो अधु पेट में बुख हुजे भले जेको हुजे चटियूं पायल कपिड़ा हुजनि भले जुती फाटल हुजे पर पंहिंजे बालकड़े खे तालीम हुनर सुठी तरबियत ॾींदा हुजो त अॻिते हली अवां जेको हुजे सफ़ा सुखिया थी पवंदा हुजो। हाणे इहो बि न हुजे त अबा मज़दूर जो ॿार न पढ़ी सघंदो हुजे हारी जो ॿार न पढ़ी सघंदो हुजे अबा जा ही ग़रीब हुजे माज़ूर हुजे हिन जो ॿार सभिनि जा ॿार पढ़ी सघंदा हुजनि पर इहो अवां जे अंदरि इहो हौसलो हुजे त तालीम बालक पिराईंदो हुजे बालक जी तरबियत ओड़ी कंदा हुजो त सुभाणे जो समाज जेको हुजे मज़बूत हुजे उहो पंहिंजी ॻाल्हि कंदो हुजे पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कंदो हुजे पंहिंजे धरतीअ जी ॻाल्हि कंदो हुजे पंहिंजे धरतीअ जे मारवड़नि जा जेके ॾुख हुजनि उहे दुनिया ताईं पुॼाईंदो हुजे। वरी असांजा जेके नौजवान हुजनि उन्हनि खे बि असां इहा जेको हुजे गुज़ारिश बि करूं अपील बि करूं असां बिनती बि करूं कि नशा पता जेके हुजनि उन्हनि खां परे रहंदा हुजो पंहिंजी ज़िंदगीअ खे सुहिणो गुज़ारींदा हुजो तालीम जेका हुजे उहो सभ खां वॾो ज़ेवर हुजे। हा सोने ज़ेवर सां पंहिंजो पाण खे माला माल कंदा हुजो इहो न हुजे हर माण्हू चए त बसि अॼो को ॾींहुं गुज़रो वरी सुभाणे ॾिसंदा हुजूं सुभाणे गुज़रो वरी परीं ॾिसंदा हुजूं अबा कहिड़ा असांजा वॾा पढ़ा कहिड़ा नंढा पढ़ा हाणे अवां पढ़ी ऐं सुभाणे परीं इन जे आसरे में वक़्त वेंदो हुजे निकिरी पोइ चवंदा हुजूं की हाणे छा थियो हुजे वक़्त विञाए पोइ असांजो सिखूं पोइ छा थियो छा सिखियो हुजे। सो इन करे जेके वॾड़ा हुजनि उहे बि पंहिंजे बालकनि जी तरबियत सुहिणी कंदा हुजनि बालकनि खे पाण खे सवूर हुजणु खपे हींअर मोबाइल हथ में हुजे दुनिया खे ॾिसंदा हुजनि त हर माण्हू पढ़ियो लिखो जेको हुजे उहो बि इहो सोशल मीडिया ते लिखी सघे पढ़ी सघे अॻियां वधाए जेको सेखारण जी ज़रूरत न हुजे हींअर हे सॼी दुनिया पाण सिखो वेठी हुजे हे मोबाइल माण्हू जे हथ में हुजे माना सम्झो अवां सिखल हुजो पर इहे हालतूं बि अव्हांखे सेखारींदियूं हुजनि त सुभाणे अव्हांखे कीअं बीहणो हुजे औलाद खे केतिरो सगारो बणाइणो हुजे तॾहिं वञी अव्हां ज़िंदगी गुज़ारे सघंदा हुजो पंहिंजे हिन धरतीअ ते पंजनि कखनि में रही सघंदा हुजो। सो अॼु इहा ॻाल्हि खणी प्रोग्राम में शुरूआति कई हुजे पर आचर जो ॾींहुं हुजे मोकल बि हुजे भलारो महीनो बि हुजे सभु पंहिंजी इबादत जे हवाले सां रूहानी तरीक़े सां अव्हां पंहिंजे घर में जिते किथे हुजो ज़िक्र फ़िक्र में हुजो कम कार में हुजो महिनत मज़दूरीअ में हुजो जेके हिन भलारे महीने सां गॾोगॾु महिनत मज़दूरी बि कंदा हुजनि उन्हनि खे सलाम हुजे त महिनत मज़दूरी करे ऐं रोज़ो बि रखे त उन जहिड़ो असीं चऊं त मालिक साईं उनखे गंज ॾींदो हुजे हा उनजो मान मथां हुजे बाक़ी हिकिड़ा त सॼो ॾींहुं रोज़ो रखे पोइ सॼी राति बाल कुटे वरी सुता पिया हुजनि साम्हूं इहो न हुजे ॾाढो सुहिणे नमूने सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा हुजो पढ़ी लिखी कम कार करे
ये सब इबादतूं बि कंदा सब्र हुजो सब्र सब्र। आजिज़ी मोहब्बत निबड़त हा। माना इहो हुजे असुल अवां जो रोजो सो कीनो कुल्फत गीबत इहा ॻाल्हि कढी छॾींदा हुजो ही महीनो अव्हांखे भलो महीनो सेखारींदो इहो हुजे त सब्र हुजे तहमुल हुजे बर्दाश्त करणु हुजे ऐं हिक ॿिए जी इज़त करणु खपंदी हुजे हिक ॿिए जो मान मथाऊं करणु खपंदो हुजे ऐं हिक ॿिए खे वधाइण वारी ॻाल्हि रखंदा हुजो तॾहिं वञी अव्हांजी असुल उहा ॻाल्हि थींदी हुजे पोइ भिटाई साईं चयो हुजे न रोज़ा नमाज़ूं पिणु चङो कमु पर उहो को ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे। जंहिंसां मालिक परचंदो हा सो इहे सभु त अव्हां ते शामिल हुजे जीअं अव्हां घर पंहिंजे खे हलायो त अव्हां ते ज़िमेवारी हुजे पर वरी ॿियनि लाइ पाड़े वारनि लाइ जेको सोचो कंहिंजी ग़रीब लाइ ॿुढे लाइ जेको जेको हुजे तव्हां कंदा हुजो इहो अव्हां जो अघामंदो हुजे हिते त इहा ज़मानो दुनिया ईअं ई हुजे हा हा सो इन लाइ बेत पढ़ियो जे शुरूअ में त जिनी सुख न आहे को चारण से चइजनि सुख उन्हनि खे न हुजे जेके ॾुख ॾिसी न सघंदा हुजनि जेके ॾुख वारनि खे ॾिसी करे उहे पाण उथी बीही रहंदा हुजनि उहे अॻिते वधंदा हुजनि उहे ॻाल्हि कंदा हुजनि ॻाल्हि खे वधाए करे दुनिया ताईं पुॼंदा हुजनि उन लाइ भिटाई साईं चयो हुजे त जिनी सुख न आहे को चारण से चइजनि चारण यानी पिया ॻाईंदा हुजनि ॻाल्हि खे पुॼाईंदा हुजनि वाका कंदा हुजनि हिते चारण हुजे उहे हुजनि जिनी सुख न आहे को चारण से चइजनि रुञ राह पुछनि कुल्हनि मथे कीनरा रुञ राह उन्हनि खे पोइ इहा ख़बर न पवंदी हुजे त असां कहिड़े पासे न पर जेका असांखे ॻाल्हि करणी हुजे उहा ॻाल्हि दुनिया ताईं पुॼाइणी हुजे उन ॻाल्हि खे मञाइणो हुजे सो इन पासे अव्हां ईंदा हुजो तॾहिं ईंदा हुजो जॾहिं अव्हां इल्मु पिराईंदा हुजो सगारो बणाईंदा हुजो सुजाॻ हूंदो तॾहिं इहो अव्हां करे सघंदा हुजो सो प्रोग्राम शुरू थी चुको हुजे प्रोग्राम जे शुरूआत में अव्हांखे हिकिड़ो अहिड़ो रंग ॾेखारींदा हुजूं अहिड़ो रंग प्रोग्राम में शामिलु कंदा हुजूं जंहिंसां अव्हां बि ख़ुशि थींदा हुजो सो अहिड़ो हिकिड़ो सुहिणो आवाज़ु हुजे यार ॾाढी इश्क आतिश लाई वाह वाह इहो ॾिसंदा इहे हुजो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा रामू राधा में अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं उन सां गॾोगॾु इहो फोन जो नंबर जेको हुजे अव्हां जे टीवी स्क्रीन ते हले उन इन ते ते फोन कॉल कंदा हुजो रामू ऐं राधा हर छंछर ऐं आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अव्हां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर बीठा ऐं हुजो उन सां गॾोगॾु वरी हाणे भलारो महीनो हले गॾोगॾु वरी ईद ईंदी हुजे त ईद जी बि अव्हां तयारी कंदा हुजो गॾोगॾु फ़सुलु जेको अव्हां जो लहंदो हुजे ख़ुशहाली जेका ॾिसो ईद जी बि ख़ुशी फ़सुलु लहण जी बि ख़ुशी यानी अनाज लहण जी जेका ख़ुशी हुजे न उहा वॾे खां वॾी उहा ख़ुशी ऐं हिन वारे वरी रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो अहिड़े त भली मौसम में आयो हुजे कि नंढड़ा बालकड़ा बि रोज़ो रखंदा हुजनि पोइ जेको हुजनि भाॼियूं पोइ फ्रूट हर शइ माना जेका हुजे हिन रमज़ान शरीफ़ में माना पई हुजे माना हिन में असांखे तकलीफ़ न हुजे पर बालकनि लाइ बि वरी वॾो इम्तिहान हुजे त हिन भलारे महीने में उन्हनि जा इम्तिहान बि शुरू थींदा हुजनि सो अव्हां पंहिंजी तयारी अहिड़ी सुहिणे नमूने कंदा हुजो कल्ह बि मूं ॻाल्हि करी हुजे त जेके बालक हुजो न अव्हां उहे अव्हां पंहिंजो इम्तिहान अहिड़ो भलो ॾींदा हुजो फर्स्ट क्लास इम्तिहान ॾींदा हुजो जंहिंमें अव्हां अहिड़ियूं सुठियूं मार्कूं खणो ऐं इहा कापी न कंदा हुजो पंहिंजो पढ़ी पाण लिखंदा हुजो महिनत कंदा हुजो हे जेके अव्हां जा इम्तिहान ईंदा हुजनि हिन में अव्हां पोइ मोबाइल पोइ रांदि रूंदूं पोइ सभु छॾे ॾींदा हुजो पोइ रुॻो पंहिंजी पढ़ाई जे तरफ़ ख़्यालु कंदा हुजो तॾहिं अव्हां जेको हुजे कामयाब थींदा हुजो अव्हां खे कप मिलंदा हुजनि तोहफ़ा मिलंदा हुजनि तव्हां नंबर भलो खणो त वरी घर भाती बि अव्हां खे दाद ॾींदा हुजनि अव्हां पढ़ी लिखी वॾा अकाबर थींदा हुजो मूं वांगुरु वॾो हिन वांगुरु न थींदा हुजो तो वांगुरु थींदा हुजनि त बचो छा माना वॾा थींदा हुजनि त पोइ वण बि हुजनि बेद मुस्क बि हुजनि नारेल बि हुजनि अकुल न हुजे कांडेरी बि हुजे कांडेरा बि हुजे कांडेरी हेडड़ी
हुजे हा ॿियो छा हुजे तूं वरी कहिड़ो असले वॾो वण न हुजे पोइ बि थोरो फ़र्क़ु हुजे हा। कोई एतिरो न हुजे जरे घटि बसि एतिरो हुजे एॾो बि न हाणे हुजे हाणे ॻाल्हि चई हुजे उनखे निपूरण शुरू कयो हुजे त हाणे सुबुह पूरण जी सां कहिड़ी ॻाल्हि हुजे हाणे कपिड़ा धोइण हाणे हाणे जेको निपूरण। तूं लफ़्ज़ ॻाल्हाई पोइ हुनजो जवाब त ॾींदी हुजां तूं मिड़े बालक कंदा भोग कयो हुजे त भाउ पढ़ी कदो हुजे लिखी बाबा बचड़ा पुटड़ो गुडलियूं गुडड़ा हिन जहिड़ा न थींदा हुजो वॾा न होशियार त सॼो ॾींहुं घर में वेठा हुजो न कम जो न कार जो दुश्मन लॻो अनाज जो सो अवां पढ़ी माण्हू लिखी- खाइनि 3 वेला मानी ही खाईंदो हुजे 6 वेला हा अहिड़ी सदोरी हुजी जो तूं इहे सभु वेला करे पोइ हिनखे रामले खे तूं घी थो पचाए रखां लॻी थो पोइ सॼो ॾींहुं बसर आयो पोइ इहो हा, मिर्च हा, आयो हा, हा। हाणे पेट में हा तूं आवर भरे छॾींदी हुई हाणे मां हुनखे पियो खाईंदो हुजां मनी न। मनी न हा हा सुबुह सां माई शर्त रखे आई हुजी छा त को जिद करणो हुजे वञी पुॼंदी हुजां शर्त जी कहिड़ी ॻाल्हि हुजे हाणे तूं हरू मां- भरू चवंदा न हुजनि मां- हरू भरू जो ख़बरूं करी न उहो सिंधी त पोइ न ख़बरुनि जो जवाब त पोइ मिलंदो हुजे न ख़बरूं न सही चवंदा हुजे हर भर अॼु तूं सही चवंदो हर हुजे भर चवंदा हुजनि खखर में खड़ो कॾहिं हणंदो हीअ हुजे राति चवंदी हुजे राति लॻा थोरो मिड़ई कंदो हुजे पासो मूं बि जहिड़ो सुबुह सां खखर में खड़ो हणो हुजे ॿियो छा भला लॻी हुजे खखर विचड़ी हुजे ॿियो बाक़ी साहब बूम 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 बसि पोइ जहिड़ो को मूं हरू भरू जेको हुजे रगो भत रधे रब ठाहींदो हुजे सो इन जे करे जीअं सुबुह जो बाबा कणक जी सथरी खणो न मां ईअं न खखर निकिरे सो अॼु मुला बि उहो हाल हुजे चङो थींदो अञा हुजे। ॻाल्हि करी हुजे सो जेके अवां पंहिंजो कमकार करो फसल करो पढ़ो लिखो वधंदा हुजे पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो 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 हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ हेलो अदा केरु तो अदा केरु कहिड़े शहर खां हेलो अदा पंहिंजो नालो बसि ॿुधाईंदा हुजो भाउ निंड कंदो हुजे अदा थोरो फनी ख़राबी आहे छा आवाज़ न पियो अचे तव्हांजो कहिड़े शहर खां अदा फोन कई हुजे हा मोहम्मद उस्मान पीरीतमाबाद खां पर आवाज़ तव्हांजो सही न पियो अचे हाणे सही ईंदो हुजे हा हाणे थोरो थोरो अचे पियो पर माना झटकनि सां हा हा थोरो थोरो हिकु कन गिनल खे हेॾे होॾे कंदो हुजे ईअं मोबाइल खे ईअं कंदो हुजे हा मुंहिंजे मथां टावर आहे वेझो ई लॻल आहे हिते फुल सिग्नल आहिनि वाह 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 ख़ुशि आहियो तयारु आहियो छा कयो चङा आहियो भला आहियो सभु ख़ैर लॻो पियो तव्हांखे हुजे, ख़ैर ख़ुशि हुजे अदा हा बि सभु ख़ैर लॻो पियो हुजे अॼोको ॾींहुं कीअं गुज़रंदो हुजे रंग कीअं ॾिसंदा हुजो हा तव्हांजा रंग बहितरीन आहिनि अॼोको ॾींहुं भला जी महिरबानी भलो आहे सुठो गुज़रंदो ऐं तव्हां जेको शुरूअ में लेक्चर ॾिनो उहो तव्हांजो मूं ॿुधो बसि इन लेक्चर में ई सभु ॻाल्हि अची वई हा ॾाढो सम्झोसीं ॾाढो इंजॉय कयोसीं ऐं ॾाढो मज़ो आयो ऐं ॾाढो बहितरीन लॻो बचड़ा ठीकु हुजनि अबा हा ॿियो सभु ख़ैर आहे अबा सभिनी खे सलाम मोहबतूं लख थोरा जो मां फोन कॉल कई हुजे राम राधा सां कचारूं कयूं हुजनि शामिल थिया हुजो हा हा इन्हनि रंगनि में जॾहिं अवां शामिल थींदा हुजो त सच पुछो त ॾाढी ख़ुशी थींदी हुजे ऐं हीउ अदो असांजो त अहिड़ो जेको हुजे प्रोग्राम में शामिल थींदड़ हुजे जहिड़ो घर जो भाती हुजे असांजो हर ॻाल्हि जो ख़्यालु हर ॻाल्हि खे सम्झी वेंदो हुजे हर ॻाल्हि जो जवाबु सम्झी वेंदो हुजे सो इन जे करे वॾी महिरबानी हुजे अवां ॾाढा हुजो ऐं इहा नज़र बि रखंदा हुजो महिरान टीवी खे सुहिणे नमूने ॾिसंदा हुजो ऐं उन में वरी जेको अव्हांखे नसीहत जेका ॻाल्हि मिलंदी हुजे त उनखे सम्झंदा बि हुजो सो असां पिण इहो चाहींदा हुजूं त अव्हां अहिड़ा सऊर रखंदड़ हुजो ऐं पंहिंजे औलाद खे बि अहिड़ो सऊर वारो बणाईंदा अञा हुजो बसि ॻाल्हि कंदा हुजो उनखे सम्झंदा हुजो हाओ। उनखे तोरींदा हुजो उनखे तकींदा हुजो हा हा बाक़ी कॾहिं जेको हुजे असां चवंदा हुजूं इहा बि कामयाबी हुजे हा अव्हां सम्झी वेंदा हुजो बाक़ी हेॾे ठिकरियूं जा ॻाल्हि चवां उहा ॻाल्हि माना माना अॼु जेको हुजे तुंहिंजी फिटी हुजे छो हरो भरो हीअं सारो करो हुजे हिसारो कोन हिन हीअं करे हिक न है ढूंढा हथ जेके हुजनि हीअं फुर्ती कयो हुजे जहिड़ा हीअं करे हीअं कयो हुजे माना ॾिठो हुजे हा हींअर तूं घणा दफ़ा हथ खणा हुजनि हा। पोइ तूं ॻाल्हि करी हुजे पोइ मुंहिंजे हथ कर असां का ॻाल्हि करूं मुंहुं ते करूं हलो हलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा हलो हलो
वरी महिरबानी हुजे सो असां ॻाल्हि करूं हिन करूं तूं सम्झी त भले माना असुल ॻाल्हि इहा हुजे त तोखे ॻाल्हि जेका हुजे हरू भरे हिते करणी हुजे त रामले साखी हुजे ईद अच तोखे वॻो वठी ॾियां वॻो है भई गुजरा हुजन वॻो न मिलियो हुजे बाक़ी हीअं हाणे हिन ईद ते वरी आसरो कंदी हुजे रात इन- मूंखे वॻो मिलंदो सो इन करे वॻे जहिड़ो तुंहिंजो बूथ ई न हा हुजे इहे वॻो बाक़ी वठी ॾींदो। इटकिलियूं बिटकिलियूं न कंदी हुजी ॿियो वॻो न कढ़ो ऐं ॾिसंदी हुजे हेल जे मूंखे वॻो न मिलियो हुजे न हलो हलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ टंडो जान ममन कासम खोसो अदा छा हाल हुजे खोसा साहब ठीकु हुजे चङा भला खैर अल्हम्दुलिल्लाह सालन खां ते सिकू लगन अॼु नंबर लगो आहे वाह वाह इहो साल यको ईअं चुप करो वेठो हुजे अॼु फोन करी हाजी हुजे साहब साल थी वियो आहे उमिरियो करे आयो अॼु लॻायो आहे वाह वाह ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजे चङा भला सभु ख़ैर लॻो पियो आहे हवा ॾे ख़ैर ख़ैरत हुजे अल्लाह जे करम पंचनि जा थोरा हवा कुझु जो ज़ोर सफ़ा ज़ोर हुजे तव्हां ॾे ख़ैर हुजे तव्हां जोड़ लॻा पिया हुजो सभु प्यार अल्हम्दुलिल्लाह हवा जा माइटनि जा दुआऊं करम कीअं रंग लॻंदा हुजनि महिरान टीवी जा प्रोग्राम जा तव्हांजो भलो आहे हर हफ़्ते ते ॿई ॾींहं ॾिसंदा आहियूं वाह वाह माना ॾिसंदा हर हफ़्ते तव्हां ॾिसंदा हुजो जी जी हा मुंहिंजा 5 ॿार आहिनि मौला जा करम आहिनि उहे बि दुआऊं सलाम ॾियनि पिया वालेकुम सलाम हुजे असांजा बि सलाम ॾींदा हुजनि जी जी वालेकुम सलाम ये हाजी साहब का ॻाल्हाए के नंबर लगाए मुंहिंजो वालिद साहब आहे हा हाज साहब खे ॾींदा हुजो हाज साहब खे ॾींदा हुजो साईं अस्सलाम वालेकुम 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 सलाम सलाम। हाज साहब ठीकु हुजो ख़ैर तव्हां सब खैर शुक्र अल्लाह जो असां ई प्रोग्राम ॾिसी लगा थका आहियूं असांजो नंबर ई नथो लॻे हाज साहब अॼु अव्हांजो अॼु जी असां बि प्रोग्राम ॾिसी ॾाढा ख़ुशि थियूं था निंड लॻी पई आहे थी ऐं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि हिन में असांखे सम्झाइनि पिया अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे हाज साहब ॿियो ख़ैर हुजे तबियत कीअं हुजे हा सभु ख़ैर शुक्र अल्लाह जो अल्लाह जा एहसान सभ जा कर्म आहिनि बसि ख़ुशि हुजो असांखे ॿुधायो इहो प्रोग्राम जेको आहे तव्हांजो ॾाढो मज़ेदार आहे खिलण भोग करण सभु ख़ुशी ॾींहनि सां असां ख़ुशि आहियूं वॾी महिरबानी असांखे ॿुधायो वॾी हाज़िर महिरबानी ज़रूर ॿुधाईंदा हुजो सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हांजा मोहबतूं हुजनि अव्हां सभिनीनि जूं कलाम अव्हांखे ॿुधाईंदा हुजूं काफ़ियूं ॿुधाईंदा हुजूं अहिड़ा जो वञी थींदा हुजनि ख़ैर पर घर में जेको हुजे उहो हुजे हेर फेर तो में न हुजे घर में हेर फेर हुजे ई तो में मुंहुं में सॼो फेर ई तो में उहो साजे करे हुजे बसि हाणे उहा चवंदा न हुजनि के मूंखे ख़बर हुजे उहो ॾंद सॼो हेर फेर हुजे ई तो में उहो कंहिं करो हुजे कहिड़ो उहो वक़्तु ईंदो हुजे तोखे मां हीअं ॾेखारींदी हुजां हलो हलो सर तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं पंहिंजो नालो भलो ॿुधाईंदा कंदा हुजो हुजो सर मोहम्मद आलम डायरी शाहपुर चाकर खां भली करे आइजो डायरी साहब ठीकु हुजो चङा भला हुजो ख़ैर कुझु आहियो शाहपुर चाकर खां मोहम्मद आलम डायरी जो ॻाल्हाया तव्हांजो प्रोग्राम ॾिसी रहिया आहियूं ॾाढो झेड़ो पियो हले तव्हां ॿिन्ही जो जहिड़ो कहिड़ो हुजे अदा अहिड़े महीने में जहिड़ो कंदा हुजे कुर्ब कचहरी हुजे मूं साहिब जी माई विढ़ंदी आहे जीअं तव्हां जा झेड़ो कयो साईं बसि बाबा पोइ हिननि सां केरु पुॼी सघंदो हुजे इहे घर वारी पुलिस आहे जी जी साईं हा बाबा अदा पोइ वॻो जो जनानिन खे न वठी ॾींदा हुजे पोइ झेड़ो त थींदो हुजे न ईद जो बसि मूं साहिब माई थी जीअं राम दादा बसि पोइ ॻाल्हि मिड़े साॻी बसि हुजे पोइ भाउ गॾु घर ठाहींदा हुजो हिकिड़ो घर ठाहींदा हुजो हा जी जी भई हिकिड़ो घर ठाहींदा हुजो ॿाहिरि हुजो बसि आहियूं त हिकिड़े घर में बसि छा कयूं माई मूं साहिब ॾाढो विढ़ंदी आहे जीअं तव्हां छा था विढ़ो टीह में बसि पंहिंजो ख़्यालु रखंदो हुजे ऐं जेको स्कूटर ते जंहिं हली ऐं इहो मथां इहो मथे में हेलमेट पाईंदा हुजनि इहो पाए घुमंदो हुजे इहो ॿियो मथो जेको हुजे हा सो घर हा घर में अदा इहो हेलमेट पाए हलंदो घर हुजे में हा घर में इहो छो वॾी मथा महिरबानी का देगड़ी का डोरी न लठी विधी हुजे हिफ़ाज़त हुजे है पंहिंजी न हिफ़ाज़त कंदो हुजे बा जनानी खां पंहिंजी हिफ़ाज़त पाण हा अहिड़ो खोपो हुजे हो बुझे छा ॿुधाईंदी हुजे घर में है बाबा बोड़ी पुलिस हुजे माण्हू केरु मुंहुं ॾेई न सघे तोखे छा थियो हुजे
मूं छा थियो हुजे मूंखां पुछ तू जो ये फिरी गिरी है तू मना खबरूं करी त मना हतो थकड़ो चक्कर हुजे हा इहा ॻाल्हि ॻाल्हि चक्कर में वॾो बकर हुजे असां वटि को कखो को कुकड़ो न हुजे तूं चवंदी हुजे ॿकर हुजे हो जेको तो जेको हुजे ना उन में हो चक्कर में बकर हुजे हा तूं पर यो बकर बि मां जेको हुजे कुनीअ में विझंदी हुजां यो ॾिसंदो हुजे तूं अन का हर भर ॻाल्हि खे मां बालकनि खां ॻाल्हि शुरू कई हुजे तूं बालकनि खे चवंदो हुजी पढ़ंदा हुजो लिखंदा हुजो अकाबर थींदा हुजो मूं वांगे तो वांगे जो थींदा हुजनि ती मुल्क कीअं हलंदो हुजे हा पर जे वरी तो छा कयो पर हुजे तो हे लताई हो छायूं गिदरा इहे ई न कंदो हुजे जंहिंमें ॼावा हुजो हाणे मुड़ुस थियो हुजे मां हुजां रामण बगड़ी बिरादरी जो अॻवान हुजां चङो मुड़ुस हुजां नालो हुजे दंगी ते बि कोन चङो मुड़ुस हुजे तोते जो हुजे पोइ ॿियो छा हुजे पोइ तोते जो नालो हुजे कंहिं तोखे चङो मुड़ुस कयो हुजे हा सभिनी चयो हुजे पंचायत वारा ॿुधंदा ई न हुजे हलो 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 हेलो अदा केरु कहिड़े शहर खां भाउ मां पटवाने जा अशरफ खोड़ पियो ॻाल्हायां छा हाल हुजे साईं ठीकु हुजे चङा भला तबियतूं ॿाहिरि ख़ैर दुआ वाई ख़ुशि वेठा आहियो सभु ख़ैर हुजे साईं कीअं वक़्तु गुज़रे कीअं ॾिसो प्रोग्राम कीअं लॻे ये प्रोग्राम भलो पियो लॻे तमामु सुठो पियो लॻे वाह वाह ॿियो वाह को हाल को अहवाल ॾींदा हुजो अदा अदा मौसम कीअं हुजे हेलो मौसम कीअं हुजे अवां ॾे अदा ये मौसम सही नहीं है आए मौसम ये गड़बड़ आहे मौसम में जिंदगी जो वहिंवार कीअं गुज़रंदो हुजे वॾी महिरबानी हुजे लख थोरा सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं बसि इहो कलाम ई हलाईंदो हुजे सो हिननि कलाम खे ॾिसंदा बि हुजो ऐं हुन सां गॾोगॾु वरी वापसि ईंदा हुजूं अव्हां सां फोन कॉल ते कचहरी बि करूं रंग बि शामिल करूं सो नओं निकोर कलाम हुजे डॉक्टर आकाश अंसारी जी शाइरी हुजे जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजो त अञा हुजे दमादम मस्त कलंदर नाले अलख जे बेड़ो तार मुंहिंजो ओ नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो आहियां निंदर निमाणी आहियां निंदर निमाणी मूंखे आधार तुंहिंजो नाले अल्लाह जे बेड़ो तार मुंहिंजो हिकु नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे हिकु दफ़ो ॿीहर अव्हां सभिनीनि जी ख़िदमत में हाज़िर थी विया हुजूं हलो अदा केरु कहिड़े शहर खां अदा हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां असांजे रामचादे का हाजी खान कोसो कहिड़े शहर खां अदा रामचादो मेलो रामचादे का छा हाल हुजे अदा ठीकु हुजे चङा भला ठीक ठीक बाबा तमा पुछो खैर सभु ख़ैर लॻो पियो हुजे अव्हां ठीकु हुजो बचड़ा ठीकु ॻोठ ओड़ो पाड़ो सभु ठीकु आहे बा हाँ जी जी साईं असांखे ॿुधायो नात को ॿुधायो साईं असीं रोज़े में आहियूं हा हा बिल्कुलु बिल्कुलु ॿियो ख़ैर हुजे प्रोग्राम कीअं लॻंदो हुजे प्रोग्राम भलो आहे साईं असां टीवी हलायूं पिया हिन ते बैटरी ते हलायूं था शमशी ते बाबा वाह 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 सभिनी खे सलाम ॾींदो हुजे वाह वॾी महिरबानी हुजे लख थोरा अव्हां सभु शामिल थींदा हुजो शरीक थींदा हुजो रंग ॾिसंदा हुजो रंगनि में शामिल थी सघंदा हुजो असां बि त जेको हुजे हर छंछर या चर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं अव्हां सभिनी जी ख़िदमत में हाज़िर हीअं बीठा हुजूं ओ बेपैर बीठा हुजूं सो इन लाइ असां बि अव्हां सां शामिल हुजूं त माण्हू कहिड़े बि हाल में हुजे हिक ॿिए सां राबते में हुजे ही महीनो भलारो हुजे हिक ॿिए जो ख़्यालु ग़रीब गुरबे जो सभ जो ख़्यालु
पर अवां पंहिंजो ख़्यालु पाण रखो, पाण खे मज़बूत बणाईंदा हुजो, पंहिंजे औलाद खे मज़बूत बणाईंदा घणा हुजो। वरी चवंदा हुजनि अदा ॾींदो हुजे हाल अहिवाल, किथे गुम लॻा पिया हुजो, राबतो ई न हुजे, चवनि रमज़ान जो महीनो हुजे। हा रमज़ान जो महीनो हुजे त माण्हू हिक ॿिए सां राबतो न कंदो हुजे, उन में बि माण्हू सवेरो उथंदो हुजे, पंहिंजे कम जी कार जी, पंहिंजे माण्हुनि जी सार संभाल हाल अहिवाल इहो हिक ॿिए जो वठण माण्हू खे लाज़मी हुजे। काॾे गुम थियो हुजे, इहे जेके हुजनि निमूना सिमूना न ॾेखारींदो हुजे। हे सामान सॼो हितां जो सबू सां गॾु करे रखो त टिड़ो इहो छा कयो हुजे, छा थियो हुजे? हे त उछलाया हुजे सामान, इहो छा हुजे? तूं हेॾे इहो तुंहिंजो कमु न हुजे, हींअर हे तूं साम्हूं मुंहिंजो कमु न हुजे, बाक़ी कंहिंजो हुजे इहो। माफ़ कंदी हुजी, तूं ॾींदी हुजी, तूं हेॾे सिस्टम खे हलाईंदी हुजी त न मां त हलाईंदी हुजां, इहो छा हुजे? हे ठाहींदो हुजां हिकिड़ी डिज़ाइन हींअर नई ऐं डिज़ाइनूं हींअर ठाहींदो हुजे, पहिरें घर खे त ठाहींदो हुजे, राधुल खे त ठाहींदो हुजे, को वॻो वठी ॾींदो हुजे, का चूड़ियूं वठी ॾींदो हुजे, को सैंडल वठी ॾींदो हुजे। हाणे हे वांधकाई जा कम हुजनि रगो, नंढड़ो हुजे जरे हुन में हथ, जरे हुन में हथ, हे छा हुजे? भञी भोरे सदा हुजनि, ठहियल ठोकल सयूं भॻियूं हुजनि, ॾींदो हुजाणे। मां चवंदी हुजां मगज न ख़राब कंदो हुजे। हा तूं सिस्टम हलाई मगज ॿारनि वञी सिस्टम जा थका, सिस्टम कहिड़ो सिस्टम हुजे, बीठो हुजे हिते हाणे तोखे वरी कहिड़ो सुबुह सां थियो हुजे, हेड़े बीठे तोखे कहिड़ो सबबु थियो हुजे? हे मुंहिंजा हे ठहियल ठुकल सामान भञंदो हुजे। ओ इहे मां गुल पाण ठाहींदो हुजां, चवंदो हुजां ईद ते खपाईंदो हुजां, तूं हुनखे खणी हरू भर ॻाल्हि खे मां मथे रखंदो हुजां, तूं फेरा गिरा हुन ॻाल्हि खे खणंदी हुजी हरू भर, बसि इहो चवंदी हुजी त बसि मिड़े ॻाल्हि खे मथो फाटंदो हुजे त ख़बर पवंदी हुजे त घणे वीह सौ थींदो हुजे। हे छो उछला घर में छो कंदी हुजी, वरी ॿुहारो तोखे ॾियणो पवंदो हुजे, हे वठंदो हुजे। माई छा थियो हुजे, हल त डट करे ॾेखारींदो हुजां। तुंहिंजो मगज सही न हुजे न तो सां हे अॼु को मसलो हुजे, माई हे छो उछला हे कम ते चूसींदो हुजे। हे सुबुह तो सां कहिड़ो हे छाला उछलाए, तुंहिंजो कहिड़ो कम हुजे जो गुलदस्ते खे भॻो हुजे, ओ ठाहींदो हुजां कहिड़ो ठाहिण जो तरीक़ो हुजे, हितां उछलींदो हुजे, अधु भञी भोरे छॾियो हुजे, हाणे इहो ठहंदो हुजे। तूं बा कलर जी ड्रेसड़ हुजी जेका खणी ॻाल्हि न ॾींदो हुजे मूंखे इहे सामान, खणी ॾींदी, को जॾी हुजी हथ न हुजनि, खणंदी हुजी, खणी वञा त रखंदी हुजी, अहिड़ो ई त हणंदी हुजे, यादि कंदो हुजे। वात त हणंदी हुजी, बाक़ी इहो छो हणंदी हुजी? हे सोंटी ॾिसंदो हुजे न, कपिड़ा धोंदी हुजी हिन सां, कपिड़ा धोंदी, तोखे सटींदी हुजां। हा सटींदी हुजी, अॻे बचाए छॾियो हुजी, हाणे जीअं सवर जा 6 सटवा हुजनि न, वेहणनि जा 6 सटवा हुजनि, रलियूं सटबियूं हुजनि, उजबा सटींदी हुजे, ओ कलाम हलाइण जो हलाईंदो हुजे न, पोइ कलाम कहिड़ो मूं तोखे झलियो हुजे, या मां ॻाईंदी हुजां, तोखे तूं छा घर में भला पुलिस वारी हलाईंदो हुजे कलाम। नज़र ही ख़ूबसूरत कलाम मां ॾिसंदा हुजो, हुन सां गॾो गॾु ख़बरूं ख़बरूं बि बि हुजनि, ॾिसंदा। उहे बि ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजो, अञा थींदो हुजे दमादम मस्त कलंदर। ईंदे चवनी आ विंदे चवनी वे, ईंदे चवनी आ विंदे चवनी वे, छॾे सारो ॾे अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हां खे, अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में, ऐं साल जित हुजो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हर ॾींहुं अव्हां जूं पंहिंजूं जेके ख़ुशियूं हुजनि, बालक जेके हुजनि, उहे रांदि रूंद त करे वेहंदा हुजनि ज़रूरु, पर हींअर जेको वक़्तु हुजे उन्हनि जे तालीम पढ़ाइण जो हुजे, तयारी करण जो हुजे, रंगनि में शामिल थियण जो, छो त जेको इम्तिहान हुजे न, उहो चवंदा हुजनि अबा इम्तिहान पास करणु को सवलो न हुजे, इम्तिहान जे लाइ वॾी तयारी करणु खपंदी हुजे,
जेके बि किताबनि में जेके बि किताब हुजनि सभिनि खे सुहिणो पढ़णो पवंदो हुजे, सुहिणे नमूने सां यादि करिणो पवंदो हुजे, उन में कापी न कंदा हुजो। हाणे जेको दौरु हुजे अहिड़ो ॾुखियो अची वियो हुजे, हाणे सभु शइ जेका हुजे साम्हूं हुजे, मोबाइल में हुजे, तस्वीर में हुजे, हर ॻाल्हि हर शइ अव्हांजे साम्हूं हुजे। सो उन में अव्हां अॻियां वधंदा हुजो, तॾहिं जॾहिं तव्हां महिनत कंदा हुजो, महिनत सां वधी करे अॻियां नालो पंहिंजो कमाईंदा हुजो। अॻे जेको अव्हां वेंदा हुजो 8हीं क्लास में हुजो, 9हीं क्लास में हुजो, 10हीं में हुजो, पोइ 11हीं में यूनिवर्सिटी में पढ़ो, पोइ दुनिया में किथे बि पढ़ण लाइ वेंदा हुजो, उते अव्हांखे तालीम कमु ईंदी हुजे ऐं उहा जेका तालीम सुठी हुजे, मयार वारी जेका तालीम हुजे उहा कमु ईंदी हुजे, त उस्ताद साहिबान जेके हुजनि उहे पंहिंजे बालकनि खे ओहिड़ी तयारी कराईंदा आहिनि जंहिंमें उहे सुठा इम्तिहान ॾेई सघंदा हुजनि ऐं वालदेन बि उन्हनि खे जेको हुजे सुहिणे नमूने सम्झाईंदा हुजनि, पढ़ाईंदा हुजनि, घर में विहारे सम्झाईंदा हुजनि त भई इम्तिहान हीअं ॾियणु खपंदो हुजे, कापी न करणु खपंदी हुजे। सो त इहो कापी करे करे असांजे सिंध जी जेका तालीम हुजे न उहा सफ़ा वञी पुठ ते पई हुजे। जीअं हींअर असां दरिया बासाला वाका करूं, असांखे तालीम लाइ बि ईअं वाका करणु खपंदा हुजनि, असांखे हुनर लाइ बि ईअं बालक जी तरबियत लाइ बि असांखे ईअं जेको हुजे महिनत करणु खपंदी हुजे, तरबियत करे पढ़ाए लिखाए हुनरमंद करे जॾहिं हुनखे सगारो बणाईंदा हुजूं तॾहिं वञी असांजो मुआसिरो बहितर थींदो हुजे, तॾहिं असां दुनिया सां कुलो कुले में मिलाए हलंदा हुजूं। जॾहिं असां पुठ ते हुजूं न त पोइ के न के मसइला असांजा ज़रूरु थींदा हुजनि ऐं उन्हनि मसइलनि सां जेके मुंहुं ॾेई हलंदा हुजनि उहे ई कामयाबु माण्हू हुजनि ऐं मसइलनि मां जेके निकिरी अॻियां वधंदा हुजनि उहे कामयाबु माण्हू हुजनि। पर हिकिड़ा त हिमत हारे विहंदा हुजनि, हिकिड़ा हौसलो हारे विहंदा हुजनि, हिकिड़ा माण्हू उहे हुजनि जेके बर्दाश्त करे अॻियां वधंदा हुजनि, उहे ई कमाल माण्हू हुजनि। हिकिड़नि माण्हुनि खे वरी सिखणु खपंदो हुजे, पंहिंजे पाण खे सम्झणु खपंदो हुजे, तॾहिं अॻियां वधंदा हुजनि। सो अॼु को प्रोग्राम जी रिहाण जेका हुजे उहा हिन ॻाल्हि ते रखियलु हुजे त अव्हां में बहितरी ज़रूरु अचणु खपंदी हुजे, पोइ समाज में बहितरी, अव्हांजे ॿनी ॿारे में बहितरी, अव्हांजे कारोबार में जेको हुजे बहितरी उहा ज़रूरु हुजे, घर में बहितरी ज़रूरु हुजे, बालक जे तरबियत में बहितरी ज़रूरु हुजे। उन सां वञी अव्हांजो घर मज़बूत थींदो हुजे, पोइ पाड़ो मज़बूत थींदो हुजे, पोइ शहर, पोइ पूरो मुल्क, पोइ पंहिंजी धरती। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो 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 हलो, वॾी महिरबानी हुजे, अव्हां जिते बि हुजो साल ख़ुशि हुजो, सलामत हुजो, हर ॾींहुं अव्हांजो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे। राधुल ओ राधुल, बीठो हुजे मोह हुजे, हाणे भला ईंदी हुजी बीठो हुजां, कहिड़ो मां झार तड़ींदो हुजांसि, पेहे ते चढ़ियो बीठो हुजां, घर में बीठो हुजां, हथ हलाईंदो हुजे पढ़े न फर्स्ट कन के सिस्टम मां हलाईंदो हुजां, तूं ईंदी हुजी, हाणे तूं हलाईंदो हुजे, मथे हुजे खांभाणी हथ में, हाणे मां पेहे ते चढ़ियो पियो हुजां, हाणे खांभाणी घुमाए घुमाए को मां ॾींदो हुजां झार खे, हकल तरह थींदो। सो तूं हेॾे वाको कंदी हुजी। राधुली ओ राधुल, ओ करहा सामे कोणकी में पैर फाथो हुजई सा, कौन ईंदी हुजे, सो छा करी, मुंहिंजी मर्ज़ी हुजे, तुंहिंजी मर्ज़ी हुजे। हाँ बस तूं पाण खे सम्झी मां लाटू हुजां, बाक़ी ॿिया सभु ईअं ई हुजनि, मुंहिंजो अकुल जो अकाबर हुजे। हा मां लाटू हुजां, तूं डोर हुजी, ईंदी हुजी, हा मुंहिंजी डोर तूं ईंदी हुजी, मां लाटू हुजां मुंहिंजी डोर हुजे। हाणे वरी हे वॾी पढ़ी लिखी, हाणे छा हुजे ॿुधाईंदो हुजे, मां लाटू तूं डोर, हा अहिड़ो मूंखे खपंदो ई न हुजे, पाण चांदी हुजी, पोइ न जेको पाण खे सम्झे बसि रखो मां हुजां, बाक़ी ज़मानो सॼो इहो ईअं ई हुजे, ठिकर फिकर उन जहिड़ो वरी पाण चरियो को न हुजे। तूं हुजी खांभाणी, मां हुजां इहो गड़ो ऐं फेराए फेराए बसि हाणे वरी ठका तूं हणंदी हुजे, भित में जो थींदा हुजनि ठकाव, हा ठकाव, हा हा आई हुजे मैडम, मैडम छा ॻाल्हायो हुजे, छा न मूंखे कहिड़ी ख़बर हुजे, पाणीअ जे पाणी भरण वेंदी हुजी, छा हीअं कयो बीठी हुजी, हीअं कयो बीठी, काथे तूं खूह तां पाणी भरण वञी, मुंहिंजी मर्ज़ी हुजे, मां पंहिंजे घर में बैठी हुजां, को हंस टपड़ खे सोलो कंदी हुजां, को फरियो ॾींदी हुजां, हे को घर खे सोलो कंदी हुजां, हे को सामान वामान सही करे रखां, मथां भला रानी लॻा पिया हुजनि, ईद लॻी पई हुजे, या तो वांगुरु हिते रखो
पोइ तूं छा चटींदी हुजी हाणे रगो हवा छो चटींदो हुजे ॿियो छा हुजे हाणे तूं ॻाल्हाईंदी हुजे मां ॾिसंदो खाईंदो हुजे पीअंदो हुजे हीअ कार हुजे हाणे मां नंढड़ो बालकड़ो एॾो गांव रांधुल चवंदी हुजे सच पे भली लॻई मच हा सच त बीठो नच एॾो गांव न कंदी हुजी रात वॾो तो ते गौर कंदी हुजे हुजी बि वॾो मोर ठाहू को हा अहिड़ो को ॿियो हुजे ई न हा ॾिसंदी हुजी गांव वरी गांव कंदी हुजी पाण खे त हाणे हर को पढ़ाईंदो हुजे हीअं करे वरी को हीअं गांव कंदी हुजी वॾो तो ते गौर हुजे हा वॾो मेरे चादा न हुजे ने फिटी हुजे मुंहिंजी जो अची तोसां शादी कई हुजे हल इहो भला सोचंदी हुजी इहो सोचंदी न ॻाल्हि जो मुंहुं न सुर हरू भरो इहो खेल न पोइ इहो छो चयो छा चयो हुजे तुंहिंजी फिटी हुजे ॿियो छा बाक़ी छा हुजे हल। फिटी हुजे ॿियो छा हुजे इहो लॻो हुजे मूंखे हा जिंदगी हाणे सॼो चवंदा न हुजे न बसि फेरो लॻो पियो हुजे थोरो मैडम जोर सां हणंदी हुजी थोरो जोर सां तोखे हणंदी हुजे हथोड़ी थोरी हीअं रुगो रखे न हणंदी हुजे हीअं करे जोर सां छो हणंदी हुजे चवंदी हुजे न त मथे में लॻो जोर सां वञो मना मुंहिंजो सजण हुजे हा छो ॾिसंदी हुजे उहो हा बसि ॾिसंदी हुजे तूं तोखे इज़त वॻो वठी ॾियां कोन बाक़ी मिले वॻो हाणे मूं बि वॻे जी पचर छॾी हुजे तोखे त हूअं ई रंग न वणे हिकिड़ी त गुज़री हुजे रंग न वणियो हुजे ॿी गुज़री हुजे रंग न वणियो हुजे टी गुज़री हुजे रंग न वणियो हुजे चौथी गुज़री हाणे चौथी आई हुजे अञा बि हमरा खे रंग न वणंदो हुजे इहो रंग अलाए कॾहिं ठहंदो हुजे जेको ही वठंदो हुजे अहिड़ो पर रंग मूंखे सभई रंग वणंदा हुजनि अहिड़ो रंग रगो तूं खीसे जी जेका हुजे चाबी जेका हुजे मूंखे ॾींदो हुजे कहिड़ी मूं वटि या संदूक हुजे जो चाबी हुजे हे फ़कीराणो खीसो हुजे 24 कलाक ग़रीबी हाल में हा ग़रीबी हाल में हा हे वॾा ॾोकड़ हुजनि इन खीसे में हथ ई लाहिण न ॾींदो हुजे हा ग़रीबी राति जो सुम्हंदो हुजे अञा हीअं कंदी हुजांसि यकदमि उथंदो हुजे हाणे वॾो सियाणो हुजे हाणे ईद हूंदी ईदी हुजे हाणे त मां राति जो सुम्हां पोइ हीअं करे सुम्हां हाणे मां सफ़ा ॼण ड्यूटीअ ते वेठो हुजां सफ़ा हीअं करे पोइ वरी हीअं करे हीअं वेही रहां राति जो हीअं करे पोइ वरी हीअं करे माना हे ॾोकड़नि जे करे सॼी राति फिटाई हा हा हीअं वेठो हुजां वरी सुबुह जो हीअं थिए पोइ वरी तूं पंहिंजो कमु माना सॼी राति ॾोकड़नि जे करे फिटाई हा हीअं वेठो हुजां हींअर तोखे चूड़ियूं यादि अचनि हींअर तोखे मेकअप यादि अचे हींअर तोखे कपिड़ा यादि अचनि रगो मूंखे नहीं तो हुजे मुंहिंजी हर धीअ खे भेण खे मासीअ खे मामीअ खे नानीअ खे चाचीअ खे सभिनी खे हींअर इहो मेकअप पोइ हे वॻा पोइ हे चूड़ियूं पोइ हे वाला पोइ हे मिसियूं पोइ मुसाग पोइ हे पर्स सभु कुझु यादि ईंदा हुजनि पोइ त ॻाईंदी हुजे जीअं हिननि ॾींहंनि में अबाणा यादि अचनि न तीअं सिंगार यादि ईंदा हुजनि अबाणा घटि हिन ईद ते अबाणनि मां त अबाणनि ॾे वञा तोखे बि वठी हलां हिन तोखे वारे हाणे अबाणा यादि ईंदा हुजनि अबाणनि जा साह मुंहिंजे में पल पल पूर पवनि अञा मस ॻाल्हि ई न कंदा हुजे जहिड़ो चाबी लॻी वेंदी हुजे चाबी हाणे मां हुजां गुॾड़ो हुजां हाणे चाबी लॻी वेंदी पाण खे हाणे गुॾड़ो चवंदो हुजे त हिन में हाणे मुंहिंजो कहिड़ो ॾोह हुजे गुॾड़ा अञा ॿिया हुजनि ई हा बाक़ी छा हुजे हा गुॾड़ो ईअं ई हुजे तूं बसि पाण खे तंबूरो चवंदो हुजे तंबूरो हा 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 बसि हेॾे तंबूरो हेॾे तंबूरी बसि पई वॼंदी हुजे पई वॼंदी हुजे वॼंदी त हुजे न ही तंबूरो हीअ खड़ताल पई वॼे हा पई वॼंदी चङो थियो हुजे हा पई वॼंदी हुजे असुल ॻाल्हि हड़ताल बि हीअं करे जो हीअं कंदी हुजे न हा। बूथ मानी करे छॾींदी हुजे हा माने कर बसि जहिड़ो इहो वॻे लाइ एॾो जहिड़ो सोचे वेही रहण मूंखे त ॻाल्हि सम्झ खां चढ़ी सम्झ में छा तोखे ईंदो हुजे वरे गुज़रिया हुजनि वॻो न मिलंदो हुजे ईद ते पोइ लाज़मी ॻाल्हि हुजे जनानी घर में जहिड़ो कंदी हुजे न ईअं न कंदी हुजे दुनिया ॾिसंदी हुजे हा वरी पंहिंजा हेॾोकड़ पैसा जमा कंदी हुजां पोइ वॻो पंहिंजो वठंदी हुजां तूं रुॻो ॾिसंदो अची राति जो वॻो कहिड़ो पाईंदी हुजे तूं पाई मूंखे ख़ुशी थिए मां पायां तोखे सम्झ त हो ज़हर लॻंदो हुजे हा जरा त रंग ई न ठहियो हुजे
पर रंग त पोइ हाणे पसंदि करे वठंदो हुजां हिन साल ज़रूरु हिन बारे पाईंदो पर मारवड़नि जा हे ॾुख ॾोजरा ॾोलावा ॾिसी करे त असांखे त ईअं कपिड़ो बि न वणंदो पर हुजे हिन त ॾींहं पाईंदा ते हर को पाईंदो हुजे असांजा मारवाड़ा सांझेड़ा बि जेके हुजनि न थोरो घणो जेको हुजे गॾु करे पोइ पंहिंजे बालकड़े खे पंहिंजे बचड़े खे पाराईंदा हुजनि। मूंखे त पोइ हो बैत यादि अचे कंहिं कंहिं गुंदिया न कणा भोए सारी बुख कंहिं कंहिं गुंदिया न कणा भोए सारी बुख कहिड़ा कहिड़ा मूं ॾिठा तिन दोथियड़नि जा ॾुख सिंध न संभरे सुख उभरी सिज लही विया सो असां त पोइ इहो ॾिसूं पोइ हिन में पिया ग़रीबीअ में गुज़ारूं ग़रीबीअ में गुज़ार ग़रीबी में नाम पैदा कर तो दुनिया बि माने सो अबा सभु जेके हुजनि माण्हू पंहिंजे महिनत में किरत में बसि जेको मिलियो सो माण्हू हले ज़रूरु पर सऊर ज़रूरु हासिलु कंदो हुजे तालीम हासिलु कंदो हुजे सो हाणे वरी अहिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत हिकिड़ो गीत ऐं शाबास गीत तो हलाईंदा हुजूं हुजे न पोइ छा को मां ॻाईंदी हुजां छा तूं ॻाईंदी हुजे भला तूं कंदी हुजां छा त इहो गीत हलाईंदो कहिड़ो जेको खपे तो हलाईंदो तूं ॻाईंदी हुजी मारवड़ लाको गीत तूं बाबा हलाए छॾींदो हुजे अॼु को मुंहिंजी निड़ीअ में ताक़त ना हुजे तूं हलाए मैडम अॼु कन ते हथ रखी को ॻाईंदी हुजे हलाए छॾींदो हुजे हा हलाईंदा हुजूं बसि पोइ ठीकु हुजे अहिड़ो हिकिड़ो सुहिणो गीत हुजे जेको सावण ऐं मारवल जो आवाज़ हुजे साकू यार मनावणा बावे सिर जी बाज़ी लॻ जावे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो जां खे अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रामू राधा में रामू राधा जा रंग जेके हुजनि हमेशह अव्हां जे ख़िदमत में जारी ऐं सारी रहंदा हुजनि ऐं हिननि रंगनि में हिननि ॾींहंनि में जेको हुजे कचहरीअ लाइ अव्हां सां गॾु शामिल बि थींदा हुजूं राधा जे तरफ़ां बि अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशह जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो। हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम बाबा केरु कहिड़े शहर खां अदा मां पुणे सलीमाल पियो ॻाल्हायां गोती शहर खां छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला तबियतूं बहार हुजनि अदा बिल्कुलु ठीकु लॻंदो आहे पंहिंजा हाल ख़ुशि था रहो सभु ख़ैरु लॻो पियो हुजे कीअं हुजे घोटकी जी मौसम ऐं कीअं रंग लॻंदा हुजनि मेहरान टीवी जा हिन प्रोग्राम रामू राधा जा माशाअल्लाह गोती बिल्कुलु सही आहे इहो मौसम ॾाढो प्यारो लॻो पियो रोज़ो इंजॉय कयूं पिया हा प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो अॼु पहिरियों दफ़ो फोन कॉल कई हुजे अव्हां घोटकी खां जी जी फस्ट भेरो मां कॉल कई आहे कॾहिं कॉल बि न कई आहे हा हा बसि पोइ इन जे करे ॾिस मां सुञाणींदो हुजां घोटकी जा माण्हू एॾा प्यारा हुजनि जो हर माण्हू खे मां सुञाणा त हिन पहिरियों दफ़ो फोन करी हुजे जी जी अदा वॾी महिरबानी अदा सॉन्ग ॿुधायो मूंखे हा तव्हांखे सॉन्ग ज़रूरु ॿुधाईंदा हुजूं पर प्रोग्राम में ईअं फोन कॉल ते शामिल थींदा रहंदा हुजो बिल्कुलु ज़रूरु शामिल थींदासीं दादा वॾी महिरबानी लख थोरा खे सलाम ॾींदा हुजो कुर्ब हुजनि अव्हां जा हा हा सो जिते बि हुजो अव्हां ख़ुशि ॾे हुजो परॾे हुजो जिते जिते वेठा हुजो परॾे वारा ॿाहिरि बि ॾाढो ज़ाद कंदा हुजनि ख़ुशि हुजो त असां ख़ुशि हुजूं हा पर ख़ुशि हूंदे बि कॾहिं कॾहिं वरी जीअं हुजे न घर में को माण्हू ख़ुशि न थींदो हुजे सो इन करे दुनिया में अव्हां पंहिंजो पाण खे ख़ुशि करे हीअं अॻियां अॻियां जेको हुजे हीअं वधंदा हलंदा हुजो पुठि ते न रहिजी वेंदा हुजो हाणे इहो माना अग्राही करी कंहिं हे सारा वरी मोॾे कयो हुजे घर में माण्हू ईअं हुजनि माना घर में ॿियो केरु हुजे हिकु तूं हुजे हिकु मां हुजां ॿियो केरु हुजे हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां गुलाम हैदर सोलंकी ॻाल्हायां थो मीरपुर गुलाम हैदर सोलंकी मीरपुर बठोरो खां अदा छा हाल हुजे ठीकु हुजे चङा भला अल्हम्दुलिल्लाह ॿुधायो हा सभु ख़ैरु लॻो पियो हुजे कल्ह बि अव्हीं शामिल थिया हुजो कल्ह जा रंग बि ॾिठा हुजनि अॼु बि शामिल थिया हुजो अॼु का रंग कीअं लॻंदा हुजनि रंग तमामु बहितरीन वाह वाह को नओं हाल अहवाल को मौसम कीअं हुजे अव्हां ॾे मेहरान टीवी खे ॾिसंदा हुजो बाक़ाइदे हा जी फैमिली सां गॾु वाह वाह फैमिली सां सभिनी बचड़नि खे सलाम सॼे कुटुंब खे सलाम अव्हां सभिनी जे पाड़े ओड़े वारनि खे सलाम नंढिड़ो बबलू बि ॾिसे बबलू बि ॾिसंदो हुजे वॾी महिरबानी हुजे सभिनीनि खे
सलाम ॾींदा हुजो अदा बबलू शबलू टेगलू डिगलू सभु ॾिसंदा हुजनि उलू गुडलू सभु ॾिसंदा अचियूं हुजनि भेनरूं जेके बि ॾिसंदियूं हुजनि सभिनी खे राम राजा जे तरफ़ां खोड़ सारा सलाम हुजनि पर एॾो अरसो एॾे वक़्त खां फोन कॉल ते अवां सभिनी सां राब्तो जुड़ियो हुजे हिन घरड़े में वेठा हुजो अवां ॻाल्हाईंदा हुजो सो इन मां असांखे मालूम थींदो हुजे त घर जा जेके वॾड़ा हुजनि महिनत कस हुजनि हुनरमंद हुजनि ऐं जेके ड्यूटी करण वारा हुजनि बालक हुजनि अवां सभु असां फ़क़ीरनि खे ॾिसंदा हुजो ऐं प्रोग्राम में मोहबत शामिल ॾींदा हुजो मोहबत वठंदा हुजो सो इन जे मोहबत करे में ई मज़ो हुजे सो इन करे अवां सभु जेके हुजो उहे असांजो क़दुरु बि कंदा हुजो असांखे ॾिसंदा बि हुजो प्रोग्राम खे महिरान टीवी खे साराईंदा हुजो वॾा वॾ अवां जा लख फोन थोरा कॉल करे शामिल थींदा हुजो पंहिंजी ॻाल्हि मुहाण असां ताईं पहुचाईंदा हुजो हा। अवां सभिनीनि जा कुर्ब हुजनि ओ हल न रमण एॾी बाह लोॾे तुंहिंजो जान जादूगर अला ओ हल न रमण एॾी बाह हाणे लोॾे त करो तुंहिंजो मगज में जान सूर विधो हुजे हा मगज में सूर विधो हुजे हाणे तूं करो हाणे तोखे सूर विझंदो हुजां हा न छा हुजे हल माई हेॾे ॾिसंदो हुजे नूर भटारे मगज में सूर विधो हाणे मां सां ॿ टे हाणे ॿार त ईअं सम्झ बोर कंदो हुजे हल मथे में सूर कंहिं चयो हुजे एॾो मथो हणंदी हुजी हे मथो हाणे छा कयां भित में हणंदी हे हुजी हणंदी हुजे भित में हिन ॻोल्हींदी हुजी मूं चयो भला भित बसंदी हुजे मगज खे हिजो हणंदो हुजे हो काकड़ो सॼो ॾींहुं हल हाणे भित में हणंदी ॿधंदी हुजी त मथे खे हे मंड में ॿधंदी हुजी मथे खे हिकिड़ो आवाज़ मथे जो न हुजे हल न रमण एॾी लोड करे तुंहिंजो जान पे जलवो मारे थो हाणे वाह फोटू कढंदी हुजे भितुनि ते लॻाईंदी हुजे निमाइशूं थींदियूं हुजनि हल माना इन कलाम ॻाइण त कलाम कुसां माना पोइ उन में ॻाल्हि तुंहिंजी हाणे कर। हितां खां हीअं निकितो हुजे हल न रमण एॾी लोड करे तुंहिंजो जलवो जान पे मारींदो हुजे हाणे तुंहिंजो कहिड़ो जलवो हुजे जेको असां ॾिसी मरी पवंदा हुजूं हा ईअं त हुजे पाण त खे रगो पढ़ाए जेको रगो पाण खे पढ़ाए न ईअं सम्झंदो हुजे माना इहा मूंखे सफ़ा ॻाल्हि न वणंदी हुजे पोइ तूं ॻाईंदी हुजी हा तूं पंहिंजो जलवो जेको हुयो पाण खे असां पढ़ायूं ई कोन तूं इहो असां चऊं बाबा असां इहे ई हुजूं असांखे न अकुल हुजे न असां ॻाल्हायूं न ॻाल्हाइण ईंदो हुजे तूं त रगो हीअं आसमान ते पाण खे चाढ़ींदो हुजे मैडम हींअर कंहिं ॻाल्हायो हुजे ॿियो छा हुजे हींअर कंहिं ॻाल्हायो हुजे बसि इहो असां मिड़ई ॻाल्हाईंदा हुजूं कहिड़ी तूं गुलेली वहाईंदी हुजे हीअं कंदी हुजे खंभड़ियूं चाढ़ींदी हुजे हथ ई छा इहा खंभड़ियूं मुंहिंजी आदत हुजे हीअं बसि जीअं डेंगलो किरी पियो हुजे हथ मां मुंहिंजो केरु खणी न वेंदो राति दुल जी न अखि पवंदी हुजे त हीअं कंदी हुजे तूं बसि जेको हुजे राति हीअं खंभड़ियूं वरी पंहिंजे हथनि जा औज़ार केराईंदो हुजे तो मूं चयो डेंगलो त हीअं हीअं कंदी हुजे भाॼी वञी खणंदी न हुजे त भई इन जे करे वञी भाॼी खयो हुजे त मूं चयो डेंगले खे बचाईंदो हुजां तूं हुजी जेको अञा मस का शेकिरई न खणी डुकंदो हुजी हा। भले छा पोइ हुजे हा बसि पोइ ईअं न हुजे वरी तूं खणी तूं वरी अहिड़ी हुजे पोइ न ॾींदी हुजे मां न ॾींदी हुजे मां चवंदी हुजां न ॾींदी हुजां हा साईं पोइ या त माण्हूअ खे हथ में को हुजे हथोड़ी हणंदो हुजे तूं पींदो हुजे सो इन अहिड़ी हुजे वाका शइ खणाई न पोइ सम्झ त मैडम वण मां छा किरियो हुजे अॼु मिड़े तो सां ख़ैर हुजे न घर जा थांव भञंदी हुजे सभु न तूं मुंहिंजो नकलू लाईंदो हुजी हलो जी जी साईं अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम हुजे केरु कहिड़े शहर खां साईं साईं शौकत अली सुमरो घोटकीअ खां साईं अदा शौकत ख़ुशि जी चङो भलो घोटकी वारा ठीकु हुजी शुक्र शुक्र साईं मदीने वारे साईं जा एहसान रमज़ान करे थो भलारो महीनो बि हले थो हा साईं बिल्कुलु हलंदो हुजे ख़ुशि नसीब हुजूं साईं जी जी साईं असांखे अल्लाह फ़कीर मुज़फ़र अली साईं दायो जेको आहे उन जो कलाम ॿुधाईंदा बसि अहिड़ो ई तव्हांखे रुहानी कलाम हिकिड़ो भलो ॾेखारींदा हुजूं ॿुधाईंदा बि हुजूं यकीन अवां पसंदि बि कंदा हुजो
वॾी महिरबानी हुजे लख थोरा वांगे इहो ॾेखारूं बि सही रंग ऐं ॾिसंदा बि हुजो सो अॼु वरी वॾे वक़्त खां पोइ ज़हूर साईं जो कलाम हुजे अला अला बोल बंदे आहे सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं त अञा अवां सां खोड़ कचहरी करूं हे सामान सां गॾु वरी किथे किरी पई हुजी छा अजुणी भेनर मारी आया हो रणल जे तरसाम में रणल जे तरसाम में भलो मियां सोढल जे तरसाम में अजुड़ी भेनर मारी आया ओ रणल जे तरसाम में के नाजरीन एक दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे ऐं अॼोके ॾींहं जो रिहाण जेका हुजे आचर जो ॾींहुं हुजे पर गॾो गॾु फोन कॉल बि हुजे हलो रामो राधा सलाम अलैकुम रोज़ा मुबारक हा ख़ैर मुबारक अव्हांखे मुबारक हुजां ॿियो ख़ैर हुजे ठीकु हुजो चङा भला तबियत ॿार अॼु का कवाली ॿुधरां हा ज़रूरु ज़रूरु अॼु का कवाली ॿुधाईंदा हुजो अव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदा हुजो वॾी महिरबानी हुजे सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो मोहबतूं हुजनि अवां सभिनीनि जूं साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हे जेके असांजा ॾिसंदड़ हुजनि न इहे पोइ कहिड़ो बि ॾींहुं कहिड़ी बि मौसम पोइ ही भलारो महीनो हुजे कहिड़ा बि महीना हुजनि पर उहे ॾिसणु चाहींदा हुजनि त हे प्रोग्राम में अॼु रामू राधा किथे हुजनि किथे शामिल हुजनि छा कंदा हुजनि सो अहिड़ी त अव्हांजी असांजो हिक ॿिए सां राबतो जुड़ी चुको हुजे सो इहे कुर्बतूं हलो हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां हलो हेलो अदा केरु कहिड़े शहर खां सलाम अदा पंहिंजो नालो ॿुधाईंदा हुजो कहिड़े शहर खां गंबट खां गंबट खां अदा छा हाल हुजे अदा ख़ुशि हुजो चङा भला सभु ख़ैर हुजे गंबट वारा सभु ठीकु हुजनि ठीक ठाक वाह 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 सभिनी खे सलाम ऐं दुआ हुजे सभु जिते हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे वॾी महिरबानी हुजे लख थोरा अवां प्रोग्राम में शामिल थिया हुजो फोन कॉल बि करे हुजे ऐं गॾो गॾु वरी जेका अॼु प्रोग्राम जे शुरूआति में जेका ॻाल्हि कई हुजे कल्ह खोड़ सारा ॾींहं हुजनि ऐं कल्ह वरी इहो बि हुजे त सिंध हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो हलो अस्सलाम वालेकुम रामण वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भा न कतन कंबन जी काने वाह वाह जिन जी रब सारे हाणे तिन खे उल्को न आयो घर जो अली खान चांडियो देरा मुराद जमाली दा अदा भलीकार चवंदो हुजां अव्हांखे कीअं हुजो चङा भला हुजो ठीकु हुजो अल्लाह जी मेहरबानी शुक्र हुजे तूं ख़ुशि आहे ॿियो ख़ैर आहे दी असांजी ख़ुशि आहे बसि अव्हां जूं दुआऊं हुजनि असां बिल्कुलु ठीकु हुजूं अव्हां लाइ दुआगू हुजूं त तव्हां बि हमेशा ख़ुशि हुजो हा दुआउनि असांखे को सुठाणो कलाम को बाबा स्वरा फ़कीर ॿुधायो ज़रूरु ज़रूरु सुहिणो रंग अव्हांखे ॾेखारींदा हुजूं वॾी महिरबानी हुजे लख थोरा कुर्ब अवां सभिनीनि जा कुर्ब मोहबतूं जिन जिन बि अॼु असांखे राम राधा में फोन कॉल कई हुजे पंहिंजी ॻाल्हि मुहाड़ पंहिंजी दिलि जी ॻाल्हि असांजो हाल अहिवाल वरितो हुजे अवां सभिनीनि जा कुर्ब हुजनि हा सो अव्हां जूं जेके मोहबतूं हुजनि उहे सांढण जहिड़ियूं हुजनि अव्हां मोहबतूं ॾेई हिन प्रोग्राम जो सान मान वधाईंदा हुजो ऐं राब्ते में रहंदा हुजो मेरां टीवी जा ही जेके रंग हुजनि ईद जा जेके रंग हुजनि ईद ते जेके रंग ईंदा हुजनि उहे सभु अव्हां लाइ हुजनि पर जीअं ॻाल्हि कई हुजे कल्ह खां वठी जा हर ॾींहुं जेको एहतजाज हुजे दरिया बादशाह जी ॻाल्हि हुजे दरिया बादशाह जे लाइ जेके वाक़ा हुजनि मारवड़नि जा जहांगीरनि जा ॻोठाणनि जा वाण वस्ती शहर माई कलाचीअ में कल्ह बि जेको हुजे एहतजाज थियो हुजे दरिया बादशाह जे लाइ सो हितां जो हर माण्हू उन फ़िक्र में हुजे त असांजी ख़ुशी दरिया बादशाह सां जुड़ियल हुजे ऐं जिन जूं ख़ुशियूं अव्हां सां जुड़ियल हुजनि अव्हां उन्हनि जो क़दुरु कंदा हुजो पंहिंजे वालदेन जो पंहिंजे वालदेन अमर जो ख़्यालु कंदा हुजो उन्हनि सां बि अव्हां जूं ख़ुशियूं ईअं ई जुड़ियल हुजनि हलो हलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा
दुआऊं साईं मां गड़ी यासीन को नात खान आसिफ अली पियो अर्ज़ु कयां। साईं छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿार? साईं दुआऊं अल्हम्दुलिल्लाह। तव्हां सभिनी खे रामू राधा खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे, वॾी महिरबानी, लख थोरा। असांजा सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो। गड़ी यासीन खां सर फोन कयो। तव्हांजो प्रोग्राम मूंखे ॾाढो वणंदो आहे। साईं इहे मोहबतूं हुजनि अवां जूं, इहे प्रोग्राम अवां जो हुजे, अवां ॾिसंदा हुजो। ही अवांजो पंहिंजो घर हुजे। सर मां हिकिड़ा ॿ ॿोल तव्हांजे लाइ तयारु कया आहिनि, जे इजाज़त हुजे त मां ॿुधायां। असांजे लाइ तयारु, जी जी, ॾिसंदड़नि लाइ हुजनि। जी साईं, ॾिसंदड़नि जे लाइ जी। जी हा, जी हा, जी हा। पोइ चओ त मां ॿुधायां साईं। जी हा, जी हा, जी हा, ॿुधाईंदा हुजो। जी हा। हा साईं हा। मायूस नथी जीअणा गुज़ार जो वेठो मफ़िल से गरीबन जो महदार जो वेठो बेशक। मायूस नथी जीअणा गुज़ार जो वेठो मफ़िल से गरीबन जो महदार जो वेठो मफ़िल से गरीबन जो महदार जो वेठो वॾी महिरबानी, लख थोरा अवां जा, कुर्ब मोहबतूं अवां जूं। साल अवां जूं मोहबतूं इहे असां सां जुड़ियल हुजनि। सो ये प्रोग्राम जीअं ॻाल्हि कई हुजे त कल्ह जेको हुजे सो अवां जूं जेके जिन सां ख़ुशियूं जुड़ियल हुजनि, औलाद सां अवां जूं ख़ुशियूं जुड़ियल हुजनि, उनजी सुहिणी तरबियत करे उनखे सुहिणी तालीम ॾियारींदा हुजो, हुनर सेखारींदा हुजो। ऐं जेके बालक हुजनि जेके उहे पंहिंजे वालिदैन जे ख़ुशीअ में ख़ुशि हुजनि, पंहिंजे वालिदैन जी जेका हुजे उहा। ऐं उन्हनि जो बि फर्ज़ थींदो हुजे त पंहिंजे माउ पीउ जी इज़त कंदा हुजो, पंहिंजे वॾनि जी इज़त कंदा हुजो, पंहिंजे उस्तादनि जी इज़त कंदा हुजो। हलो हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ज्यादा केरु कहिड़े शहर खां? हलो, मोहम्मद हसनैन पवर शिकारपुर खां। छा हाल हुजे? अदा ख़ुशि हुजो, चङा भला तबियतूं ॿार हुजनि? अल्लाह जा करम हुजनि, शुक्र हुजनि सफ़ा। अदा कीअं वक़्तु गुज़रे प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, कीअं लॻंदो हुजे? ॾाढो सुठो मज़ो ईंदो हुजे, अल्लाह जा करम शुक्र हुजनि ॾाढो। तव्हांजो जहिड़ो बि असांखे भलो प्यारो लॻंदो हुजे। वाह वाह, इहे मोहबतूं अवां जूं, अवां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो, रंगनि में शामिल अवां जे करे त ही रामू राधा कई सालनि खां वठी अवां जे जेको हुजे हाज़िर ख़िदमत बीठा हुजूं। राधा जी पारत हुजे बाबा, रामू की राधा जी पारत हुजे। आओ अबा, बाक़ाइदे हुजे, ऐं वॾो ख़्यालु रखंदो हुजां, ॾिसंदा हुजो अबा। कोई न वठी ॾिनो हुजे, ख़्यालु रखंदो रगो ख़बरूं कंदो हुजेव। अदा वॾी महिरबानी हुजे, सभिनी जो ख़्यालु रखंदा हुजो। तूं त मुंहिंजो न रखंदो हुजी। हा हा, बसि। सो अॼोके प्रोग्राम मोकिलाईंदा हुजो इन जी दुआ सां त सॾ में सॾ हुजे। रामू राधा मेरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु हुजनि। जाॾे पेर हुजे, साॾे खेर हुजे, हक़ मौजूद, सदा मौजूद, जीअं लतीफ़ जी ॿोली धणी आवाज़ निगहबान हुजे, साथ सलामत हुजे, सिंध सलामत हुजे। रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो। वरी ईंदड़ हफ़्ते सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू राधा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा। पर वेंदे वेंदे हिकिड़ो सुहिणो कलाम हुजे जेको अवां जे नज़र कंदा हुजूं, अवां हिनखे ॾिसंदा हुजो, असांखे निगहबान हुजे। अबाणनि जा साह मुंहिंजे में पल पल पूर पवन।